अज 22 रबीउल अव्वल 1447 हिजरी। सोलह सितंबर सन 2025 अरबा जी रात गड़ी करचो में बरादर अजीज भाऊ अली दोस्त करचो साहब जुमल जमात रबीउल अव्वल के बाबरकत महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत बा सआदत जी खुशी जे मौके ते जश्न ईद मिलादुल नबी जो जलसो करायो आ। तव्हां सां सब पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जी नियत सां आया हूं। ऐं हीअ अहिड़ी मजलिस आहे ज़िक्र महफ़िल मुस्तफ़ा जो क़ुरान जी मजलिस आहे। अल्लाह जाने तो त अल्लाह जे रहमत जो वॾो बड़ो मींहुं वसी रहियो। गली करते जा गैरतमंद मुसलमानों, गर्मी घणी इंतहा दर्जे जी अॼु गर्मीअ जी इन एॾी मौसम में शिद्दत बुट्टा पर हीअ अॼोकी गर्मी कुझु न आहे। गर्मी तो उहा थींदी जो क़यामत जो ॾियारो हूंदो, मशर जो मैदान हूंदो, ज़मीन ट्रामे जी हूंदी, सिज नेज़े ते हूंदो, माण्हू पंहिंजे पघर में पिया बुॾंदा। उन ॾींहुं जाते को भी कम न ईंदो, नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो। अॼु तव्हां क़ुरान जे करे ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ॿुधण जे करे इन गर्मी खे बर्दाश्त कयो आहे। क़यामत जे ॾियारे क़ुरान उते छट करे बस शयूं अथव ॿुधाए वञा। गली करते जा मुसलमानों पंहिंजे घरनि मां निकिरी अचो, महबूबन करीमन जो शान ॿुधो। असांजे लाइ त माण्हू अलाए छा छा चवंदा आहिनि यार, परे खां बि वेझा अचो। असांजे न ज़िक्र महफ़िल मुस्तफ़ा में अची वेही ॿुधो। असांखे असां तव्हांजा महिमान आहियूं, तव्हां असांजा मेज़बान हो। असां सिंधी मेहमान नवाज़ आहियूं, तव्हांजो हक़ आहे त असांजी ॻाल्हि ॿुधो। हीअ स्टेज अहिड़ी आहे जो हिन स्टेज ते सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान थींदो। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत बयान थींदी। अचो ॿुधो। ही कंहिंजी दिल आज़ारी जे लाइ प्रोग्राम न रखियो वियो आहे। ये महबूबन करीमन जी विलादत जो महीनो आहे, जश्न जो महीनो आहे। हाजी अली दोस्त साहब हर साल मीलाद मल्हाईंदो आहे, पर असांजे वरी मीलाद मल्हाइण जो तरीक़ो इहो अथव जेको तव्हां ॾिसो। असां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीलाद जा क़ाइद आहियूं। जेको मोहम्मद जो मीलाद न मञे उहो मुसलमान न आहे। जेको नबी के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॼमण न मञे मुसलमान छा जो। सदको वञास मिठड़ो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न अचनि हा त असां भोला ऐं बांदर बणिजी वञूं। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आयो तो असां मेरा मंदड़ा किन्ना कोजड़ा मोहम्मद जे करे असां गुनाहगारनि जा बेड़ा पार थिया। तकरीर जे शुरू करण खां अॻु में मां हर जाइ ते अर्ज़ कंदो आहियां, जिते बि हुजां ईअं वाय शुरू न कंदो आहियां। उहा मजलिस, उहा कचहरी, उहा दुआ, उहा इबादत, उहा निमाज अल्लाह वटि एसी ताईं कबूल नागी जेसी ताईं सदको वञास मिठड़े मोहम्मद साईं जे मथां दुरूद सलात न पढ़ियो। दुरूद दर्दन जी दवा है, दुरूद मर्ज़न का शिफा है, दुरूद रहमत का, दुरूद बरकत का।
दुआ टंग जी पवंदी आहे तंहिंजी माना त दुआ जी क़बूलियत जी मोहर ऐं ठपो सदको वञास मिठी मोहम्मद करीम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़णु एक दफ़ो पढ़ो 10 दफ़ा रहमत 10 दफ़ा पढ़ो 100 दफ़ा रहमत 100 दफ़ा पढ़ंदो न अल्लाह तबारक व तआला ईअं लिखाए छॾींदुसि बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक मुनाफिकी खां बि परे आहे त जहन्नम जी बाहि खां बि परे। दोस्तों हिकिड़े माण्हूअ ख्वाब लधो त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मां कचहरी में वियो हां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा हा बुजुर्ग हो उहो बि वॾो आलिम हो वो ॾिठई त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मानी मिलियुम से अस्सलामु अलैकुम या रसूल अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया वालेकुम अस्सलाम चाल मुखा कुछ इल्म में हैसियत में घट मानू ॾिठम त उहे भी आया जे मां पारो गुनाहगार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो हिकिड़ा अहिड़ा माण्हू आया चईं अस्सलामु अलैकुम या रसूल अल्लाह अब हेॾे तवजो अब मुने की मोटरसाइकिल सही अस्सलामु अलैकुम या रसूल अल्लाह साईं ने फरमाया वालेकुम अस्सलाम अब्दुल जब्बार छा हाल आहे हिकिड़ो मिसाल थो मोहम्मद इस्माइल छा हाल आहे उन बुजुर्ग ॾिठो त साईं मुंहिंजो नालो न कयो हिननि जा नाला खईं साईं न सुञातो मुंहिंजो नालो छो न कयो सॼी राति रुनो रोअंदे 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 आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थियसि पोइ मदीने वारे साईं फरमायोसि पुट ॾुख थियो अथई त मुंहिंजो नालो न खई पुट असां सभिनी खे नाले सां त कोन था सुञाणूं उम्मत सॼी जी शफ़ाअत कंदासीं असां हिननि जा नाला इन्हीअ जे करे खयां त हे रोज़ असांजे मथां एॾी सलात पढ़ंदा आहिनि एॾो दुरूद पढ़ंदा आहिनि रोज़ हिननि जो नाले सां मां मोहम्मद वटि दुरूद पेश थींदो आहे तंहिंजे करे दुरूद शरीफ़ घणो पढ़ंदा बाबा मां हर जाते ॿुधाईंदो आहियां के बि ॿुधायो तमें ते त मूंखे फट हा शुगर जा 2.5 साल थी विया छॾनि न पिया हज़ारे रुपया ख़र्च कयूं डॉक्टर पिया बाबा कटाए मां चयो मां कटाईंदुसि न घणो बि चवनि पिया सभु कटायूं भला कैंसर थी वेंदी हे क़ुरान मुझे मथे थी अथव मुझो भाउ मौलवी साहब मौलाना शाह मोहम्मद साहब रहमतुल्लाह अलैहि हाणे साल पूरो थियोसि हिन महीने अॻे मथे महीने में थींदुसि वो रोज़ 3000 दुरूद शरीफ़ पढ़ंदो हो ऐं 3 ख़त्मा क़ुरान शरीफ़ जा हर महीने कढंदो हो हाणे वियो मक्की पाक में उमिरो ॿे कराए अल्लाह जे बाने पोइ उते वियो काबतुल्लाह में वफ़ात थियसि दफन भी होती उन मां के तो दुरूद न पढ़ंदो मसे मां पढ़ंदो चई न घणो पढ़ अची मां दुरूद शरीफ़ पढ़ो अची पढ़ियो रोज 5-5 पढ़ी वेंदो 10,000 तो निकरा लाड़काने का काथे वञा वाइज ते पढ़ंदो वञा बस अल्लाह जी ज़ात जो कसम मुझे हथ में कुरान शरीफ अब्बा हुजूर वेठो आ हफ्ते में सब फट छॾे सुभान अल्लाह तआला ॾिया चो अल्लाह जी मेहरबानी सां हवा बि लथे थी रब तव्हांजी ॿुधी अथव महफ़िल ज़िक्र मुस्तफ़ा है मामूली शइ छा तवज्जो हाणे मां रोज़ पढ़ंदो आहियां दुरूद रोज़ अगे पढ़ंदो घट हाणे घणो कम अज कम रोज न पढ़ंदो आहियां त बि 1000 दफ़ा न त 500 1000 कने 2000 बि थी वञे छो त ये मोटे तस्बीह आहे नंबरनि वारी बस सल्लल्लाहु अला मोहम्मद जज़ल्लाहु अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माउ अलू या सलातन तो नजीना ॿुधव यो दुरूद
पढ़ंदा ऐं पंहिंजे मदरसे में मुंहिंजो मदरसो लाड़का अचो दावत ॾिसी वञो तकरीबन 30-40 मुसाफ़िर तालिबा आहिनि हर ख़मीस वारे ॾियारे ते उनखे मां तस्बीहूं अची ॾिनियूं आहिनि छोकिरनि सभिनी वटि हीअ तस्बीह हूंदी आहे पर हाणे मां कल्ह घटि में घटि 40 तस्बीहूं आंदियूं 100 वारी रोज़ 8 ॾींहं ख़मीस वारे ॾियारे ते तालिब सुबुह जो 8 खां वठी 11 ताईं या 7 खां वठी 10 ताईं जेसि ताईं मोकल थींदी आहे इन 2-3 कलाकनि में दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहिनि मां जो मोहम्मद जे मथां ख़मीस वारो ॾियारो आहे अमल पेश थींदा तव्हां दुरूद पढ़ो रोज़ पोइ को चवंदो आहे साईं मां 1000 पढ़ियो को चवंदो आहे साईं मां 500 पढ़िया को चवंदो आहे साईं 2000 हीअं 30-40 थींदा आहिनि पर मां काउंट कंदो आहियां 25,000 महीने में 1 लख दुरूद जो नज़रानो मिठे मोहम्मद जे हुजूर में मुझे तरफा मदरसे तरफा दीदो अॼु वाइदो कयो त कहिड़ा कहिड़ा हो गली करते वारो मुंहिंजो अमड़ियूं न्याणियूं भेनर तव्हां बि ॿुधो तूं अॼु वाइदो कयो त रोज़ घटि में घटि नबी सदको वञास मिठे मोहम्मद जे मथां 100 दफ़ा सलात पढ़ंदो किंजा भला हथ हेठि ने मथे न थी सघिया डिॼी विया अर्ज़ करण आयो आहियां मुंहिंजा दोस्त ॿ शयूं अथई उन्हनि सां मुहबत कर ज़ाल सां मुहबत बचन सां मुहबत माल सां मुहबत औलाद सां मुहबत मोटरसाइकिल सां मुहबत ट्रैक्टर सां मुहबत घणी अथई जॾहिं माण्हू घरवारीअ सां ज़ाल सां बचन ॿारनि सां मुहबत कंदो आहे त ॿिनि ॻाल्हियुनि जो भउ हूंदो अथसि भउ हिकु इहो भउ थींदो अथसि त यार जुदा त न थींदासीं मतां जुदा थी वञो ॿियो भउ अथसि त बेवफ़ा त न थींदा ज़ाल त बेवफ़ा न थींदी पुट त न थींदा माल त न थींदो गली करटे जा मुसलमानों जॾहिं इंसान मरंदो आहे न जॾहिं सकरात में हूंदो आहे न जॾहिं बिस्तरे ते पियो हूंदो आहे न ज़ाल बीठी हूंदी अथसि एॾो पुट बीठा हूंदा अथसि एॾो माल एॾा औलाद पोइ जेको भउ हुयुसि त जुदा त न थींदासीं जुदा थो ज़ाल छॾे थो पुट छॾे थो अखियुनि सां ॾिसे थो नुंहं बीठियूं आहिनि ॾोहिटा बीठा आहिनि पोटा बीठा आहिनि छॾियूं थो वञे हेॾो मोटरसाइकिल बीठी आहे छॾियूं थो वञे ट्रैक्टर साम्हूं बीठो अथसि में साम्हूं बीठी अथसि ॾिसे थो सकरात वारियूं अखियूं फाड़े ॾिसे थो त यार होश न आहे कॾहिं कॾहिं अचे सो सेन में सभु कुझु छॾियूं थो वञे इहो भउ हुयुसि त छॾींदो त न छॾियूं थो वञे ॿियो भउ हुयुसि त बेवफ़ा त न थींदा पोइ जॾहिं मरंदो आहे न त ज़ाल बेवफ़ा पुट बेवफ़ा माल बेवफ़ा ज़ाल घर खां टनो कढंदी पुट कबर ताईं माल कबर ताईं खट बिस्तरो कबर ताईं मोटी आई ज़ाल घर खां मोटी दरवाज़े खां पुट कबर ताईं दोस्त कबर ताईं माल मोटी आयो तॾो कयूं पहिरें ॾींहुं रोअंदा ॿिए ॾींहुं रोअण जी वरी कोशिशि कंदा पर रोई न सघंदा टे ॾींहं अधु ॾींहुं न गुज़रंदो बाबा तॾो खणो ख़बर ई न आहे त ॾाह जो ॾिनो सलाह कहिड़ो मुंहिंजो मुर्शिद अली शेर जलील हक़ जो वली हाय दर शेर बबर फातिह खैबर असदुल्लाह करमल्लाह वजहू खुदा जी ज़ात जो कसम पंहिंजे ग़ुलाम कंबर खे वठी करे कब्रस्तान में ओ कब्र वारो तव्हांजो छा हाल असांजो त हाल इहो त तव्हांजे मरण खां पोइ 3 ॾींहं तॾो कयूं पोइ तॾो खयूं पोइ तव्हांजी ज़ाल जेकॾहिं नौजवान हूंदो त पोइ हुनजी ज़ाल 4 महीना 10 ॾींहं इद्दत पूरी करे वञी निकाह ॿियो कयो तव्हांजे माल विरहाइजी विया तव्हांजी ज़मीन विरहाइजी वई तव्हांजा खाता मरिजी विया तव्हांजी जॻहियुनि ते तव्हांजा नाला लिखियलु टई ॿियनि जा नाला लिखिजी विया तव्हांजे सवारीअ ते ॿिया था चढ़नि असांजो त हाल अहिड़ो आहे यार कुझु पंहिंजो बि त हाल ॿुधायो मुंहिंजे मौला अलीअ फरमायो कंबर हल त मोटी हलो हुननि खे ॻाल्हाइण जी ताक़त हुजे हा न त अंदरो रड़ियूं करे चवनि अली कब्र में अमल खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे अमल से बनती है ज़िंदगी
जन्नत भी जहन्नम भी। ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नार। अमल अमल गुण इसके रसूल जी दावा कयूं था पर मोहम्मद रसूल सल्लम जी सुन्नत जी मौलाना मोहम्मद इस्माइल तौजी साहब तव्हांखे ॿुधायो त सुन्नत रसूल जी अहमियत असां वटि नाहे। मदीने जे मीर सां प्यार अल्लाह तो फरमाए मुझे मोहम्मद सां प्यार कयो। वो प्यार जो मतलब इहो न हूंदो आहे पोइ जेकॾहिं प्यार आहे त पोइ माशूक जी आशिक खे हर अदा वणंदी आहे न। असांखे नबी साईं जी हर अदा छो नथी वणे? नबी साईं जो चेहरो छो नथो वणे? चई मोला अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे जंहिंजो नबी साईं चेहरो नथो वणे न वणई हाँ तो मोहम्मद जहिड़ो चेहरो बणाई हाँ न छो तो मिठे मोहम्मद के सुहारी ही मिठे मोहम्मद के पटको मुबारक हो तोखे नबी साईं जो पानी पीअणो नथो वणे मोला इहो वरी कीअं थो चए अदा जे मोहम्मद मुस्तफा जो पानी पीअणो वणई हाँ त सदको वञासि मिठो मोहम्मद वेही पीअंदो हो टिनि सहन सां पीअंदो हो। मिठे मोहम्मद जी मानी खाइण तोखे नथी वणे जे वणई हाँ त हुनजे तरीक़े ते लटा उणण वारा नथा वणनि लिबास हुनजो नथो वणे। शादी मोहम्मद करीम वारी अलीअ जी शादी नबी साईं कराई निकाह मदीने जे मीर पाण पढ़ियो नबी हजरत अली जी शादी ते गाना कोन चवराया हा साज़ कोन हलराया हा ढोल कोन वडाया हा। मोहम्मद मुस्तफा मौला अली जी शादी कराई अम्मा फातिमा जो निकाह पढ़ियो तो सुन्नत जे तरीक़े ते आई। असां के नबी साईं जो यानी निकाह न तो वणे असां के हुजूर जी जिंदगी नथी वणे वरी चए तो मां आशिक आहियां। आशिक छाजो माफ कजो मां तो बतावा मता समझो तो मोले साहब सख्ती तो करे। आशिक इहो ना है आशिक हुआ जो माशूक जी हर अदा पसंद आ इन के आशिक इन के बहरहाल असांखे दुख तो वडा आया दुख तो ईंदा पर आया कानन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुंहिंजा उम्मतीयो अवां खे जे दुख अचनि त पंहिंजनि दुखनि खे यादि न कंदो न कजो मां मुहम्मद जा दुखड़ा ॾिसजो। सवा लख नबियनि खे बि दुख आया नूह अलैहिस्सलाम खे पंहिंजी क़ौम पत्थर खयां जनाबे इब्राहिम नबी के बाग जे आड़ा हमें पाजे कौम वारन वेदो यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में ज़करिया नबी के करट में कटियो वड़ा दुख आया पान फरमायो मां मोहम्मद जा दुखड़ा ॾिसंदो त सभिनी खां वधीक मुंहिंजा दुख मुझे साईं फरमायो मां मोहम्मद करीम के वॾा दुख आया। हुजूर फरमायो मुझे कलमे पढ़ण वारो तव्हां खे दुख अचनि त मुंहिंजनि दुखनि खे ॾिसंदो तव्हां खे पंहिंजा दुख विसरी वेंदा। मुझे साईं फरमायो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो मां मोहम्मद मुस्तफा अम्मा जे पेट में हुयोसि मुंहिंजो बाबो वयो हो वापार ते आए मुंहिंजी अमड़ खे चई वयो हो आमिना मां मोटंदुसि इंतज़ार कजांइ। अम्मा आमना फरमाए थी जीअं जो मुंहिंजो रस्ते में बीमार थी पियो मुंहिंजो सरताज फौत थी वियो मुंहिंजे साईं फरमायो मां मोहम्मद मुस्तफा जायुसि गुरबत जो ज़मानो हुयो अम्मा मुंहिंजी मिस्कीन ग़रीब अम्मा वटि एतिरा पैसा कोन हा ॾीए में तेल विझे ख़ुदा जी ज़ात जो कसम ॾीओ भरे पियो रोशनी तमाम थोरी अल्लाह अल्लाह करी करते जा मुसलमानो सदको वञासि मुंहिंजो मिठो मोहम्मद जो जाओ। अम्मा फरमाए थी जमण सां हीअं जो नज़र कए में मायूं पंहिंजनि बचनि जे लाइ लटा बि रखंदियूं आहिनि मां बि कपिड़ा सिबाए रखिया हा। अम्मा
फरमाए थी मां सुरमो ठाहे रखियो हो मुझो बचड़ो जमंदो मां सुरमा पाराईंदसि अम्मा फरमाए थी जीअं जो मुझे गोद में आयो अम्मा फरमाए थी सॼो कमरो खुशबू सां भरजी वियो सॼो कमरो नूर सां चमके पियो हीअं जो नज़र कया और सॼो मको नूर सां चमके पियो अयां जो नज़र कया शाम मुल्क जूं मारियूं मां आमना मोहम्मद जे नूर सां मके मां पई ॾिसां ॾाढा त चओ न काथे मको काथे शाम मुल्क ॿुधो ॿुधो उतो मोहम्मद जो नूर मदरसा अॼु खुला 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 माण्हू चवंदा आहिनि हे वहाबी माण्हू चवंदा आहिनि लहाबी माण्हू चवंदा आहिनि नबी सिंह खे न मञींदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि मोहम्मद जे नूर न मञींदा आहिनि हे क़ुर मथे ते आहे असां जॾहिं मदीने जे मीर जो नूर मञींदा आहियूं कंहिंखे तसव्वुर ई नाहे तूं नूर जी कहिड़ी ॻाल्हि थो करे हुज़ूर ॼावा त ॼमण सां मोहम्मद जो नूर शाम मुल्क में वञी पहुतो हल नूर घुम नूर नूर कुझु न आहे नूर ई नूर ॻाल्हाईंदा हुआ त मुबारक मां निकिरे नूर आका जो नूर मथे आहे तवज्जो अम्मा आमना फरमाए थी जीअं जो जाओ भला ॾिठा त तड़ो कराया आवाज़ आयो आमिना तड़ो न कराएसे असां पंहिंजे महबूब खे साफ़ ऐं पाक करे मोकिलियो आहे नारो बि वधियल हर मुबारक बि थियल ऐं सुरमो बि पातल खुशबूदार कुदरती पोशाक पातल हुज़ूर फरमायो मां मोहम्मद जाइम त अबो को न हुयो मां अम्मा जे पेट में 6 महीना अॻ में पौधो थी वियो हुज़ूर फरमायो मायूं ईंदियूं हुयूं ॿार खण मके मां बाराड़ी में पारण जे लाइ उन्हनि खे पैसा मिलंदा हुआ हलीमा बीबी आई मायूं आयूं मुझे साईं जो दरवाज़ो खड़कायो अंदरां आवाज़ पियो अचे केर अम्मा सां दायूं आयूं बच्चो आहे अबो छा कंदो अथसि अम्मा फरमाई अबो कोन्हे यतीम हिक ॿिए खे बि चवनि हलो अबो ई कोन्हे पैसा केरु ॾींदो वॾेरनि जा ॿार खणंदियूं हलंदियूं वयूं अमला हलीमा पाण बीमार ॾाढी डुबड़ी होरलियां मके पाक में पोती नंढड़ा बादशी चवंदा माई ताई ॾाढी देर साईं हिते वॾेरनि जा ॿार खजी वियो हिकिड़ो ॿार जंहिंखे अबो कोन्हे अम्मा फरमाए थी मूंखे हुनजे दर ते वठी हलो गली करते जा मुसलमानो सदको वञा सुबह मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बचपन जो बयान कया मुझो साईं इमामुल अंबिया पंहिंजे घर में नंढड़ा खा अची अमनी चादर पई हलीमा बीबी आई अंदरां आवाज़ आयो केर अम्मा मुझो नालो हलीमा अम्मा मां सदिया कबीले जी आया अम्मा ॿारड़ो आगे आओ माई ॿार आगे अबो छा कंदो अथसि अमड़ा अबो कोन्हे यतीम अम्मा तूं त कुझु पैसा ॾींदी अदीमा छा ॾींदी मां ख़रीब मुंहिंजो बच्चो यतीम खणी वञ कुझु वक़्त खां बाद में हाणे जाए त गंजन ईंदी मां अमड़ दर त खोल दरवाज़ो खुली वियो अल्लाह अल्लाह अम्मा हलीमा जा कदम मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंगण ते पहुचंदा वियो हलीमा बीबीअ जा ता कई लॻी अदी कीअं थी चवे
असांजे घर में जेको कुछ कोने गरीब आयो तुझे घर में तेरी खुशबू जो कैसरे किसरा जे बादशाह जे महलात में नागे तमाम नादी तबीयती या पैसा जी खुशबू न थई अदी साजी अदी या मुझे न बकरे जी आज के खाना आई हलीमा बीवी चवे थी मां के बची जी ज़ियारत करो हलिया दी बुधो गड़ी करते वारो सदको वञा से मुझे साईं जे वसो हवारे चेहरे दा जने कपड़ो हटाई हलीमा बीवी चवे थी मुझी नजर मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे ते पई दिमाग के चक्कर छियो एड़ो जिंदगी में बार मान ॾिठो हो अम्मा फरमाए थी मां समझुम त बच्चो निंड पयो हूंदो पर ना 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 अल्लाह 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 करते जा मुसलमानो अम्मा हलीमा फरमाती मां समझुम निंड पयो हूंदो पर ना ना निंड न पयो हो जागे पयो मोहम्मद बे हन न पियो ॾिसे अम्मा फरमाती मोहम्मद मुंडे ॾिसी करे मुर्की पयो हो जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नथा चो भला सब चो सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा फरमाती थोड़ो अमा फरमाती तो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खणी माया भाकुर पाए चुम्मी जो ॾिनी मां से सीने सां जो लगाए अमा फरमाती मूंखे अल्लाह जी साह जो कसम मुंहिंजी लूह लूह ठरी पई मुंहिंजो सुको पासो साओ बणजी वियो चवे थी आमना रुपयो न दे मोहम्मद ॾे त खणी वञास रुपयो न दे चई की पैसा भी चवे चई मुंहिंजी ग़लती आ अदी का शर्त सानी नीमां केड़ी शर्त यो थई मुंहिंजो पुट खणी वञ घुमण जेड़ो थे त आण जाए मां मोहम्मद के पांजे अबे जी कब्र ॾेखारे ईंदस आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खणी जने हली कोई आमना बीवी अदीबी त अवल खणी मुझे महबूबन करीमन के चुमी दिन हलीमा मुझे मोहम्मद जी बारत थई अवधी वरी बियो दफो आई अदीबी वरी साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चुमी ॾई चवेस दी हलीमा मुझे पुट जे खीर जो ख्याल कजाए सुभान अल्लाह थोड़ो और ते सुरी न मूंखे मज़ो न थो अचे थोड़ो हिकु हिकु पुट सदको वञाओ अल्लाह बरकत कंदो वेझा वेझा अचो वेझा जेके इज़ी आहे उहे सूरीअ जो भला जेके ॼमी विया हो सफ़ा ॼमियल हुजो ॿिया विझी वेझा सन्ना सन्ना सूरीअ जो भला ॿिया त वरी वसन वारा ॼमी चओ सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ न आका संजन के प्यारो घणो आ चओ न गड़ी करते वारो जेसी ने मुंहिंजो आवाज़ तो वञे अचो मां उन रसूल जी बचपन तो बयान कयाए जेको शफात वारो नबी आ जैसा मोहब्बत तो करे कम जे ॾियारे सब बेज़ार थींदा मोहम्मद शफात कंदो बस मोहब्बत
कुरान से मोहब्बत कर, मदीने जे मीर से मोहब्बत कर। पुत्र बेवफा माल बेवफा जुदा, कुरान कदो हूंदी हित भी कदो, कब्र भी कदो, मशर में भी कदो, जन्नत में भी कदो। सदको वञास मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफादार। वाह मुझा साईं तुझू वफादारियों ॿुधायां तो मोहब्बत मदीने जे मीर सां कर। मोहम्मद बेवफा न थई वफादार। अबो भी एॾो प्यारो मौला सां न कंदो आ जलो सदको वञास मुझो मिठो मोहम्मद पंहिंजनि सां मोहब्बत कंदो आ उम्मतनि सां। अल्लाह ऐ हलीमा बीबी चवे थी मां मोहम्मद करीम खे खणी करे अॻिते हल में आमना पोयां आई। अॼु आख़िरी भेरो बि मां पंहिंजे पुट खे चुमी त ॾियां भाकुर त पायां। चवे थी अम्मा हलीमा फरमाए थी मां समझो मां के बच्चो ॾाढो प्यारो आ न ॾींदी। दिल पकी करे चयो मांस आमना एॾो ॿार प्यारो थई जो छोकिरे खे छॾे ई नथी। अल्लाह अल्लाह अम्मा आमना साण रोई करे चवे थी हलीमा ॻाल्हि ॿुध सच चयो अथई मूंखे ॾाढो प्यारो आ मूंखे हिकिड़ो। हलीमा ॻाल्हि ॿुध तो भी ॾाढा ॿार पालिया हूंदा पर मुंहिंजे बच्चे जहिड़ो अहिड़ो बच्चो मिलो ई न हूंदई। ॾाढा त चओ न सुभान अल्लाह। घड़ी करने वारो निकिरी अचो अल्लाह जो नालो अथव करन मां। अॼु मुंहिंजो वाइज़ ॿुधो वरी न चवंदो मां कहिड़ी ख़बर ईंदड़ साल अब्दुल जब्बार हुजे अलाए न। खुदा जी ज़ा जो कसम मां मदीने वारे साईं जो शान बयान कंदो आया। तवज्जो कर अल्लाह इते त वॾियूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि बुज़ुर्गनि। मौलाना अशरफ अली थानवी पीर ज़ुल्फ़कार अहमद नक्शबंदी मुंहिंजे साईं खे खणी जॾहिं गली आए लिखायूं पई अचे मुड़ुस बीठो हो आए हलीमा ॾे ख़बर ॿार मिलियो या न मिलियो। केॾी घबरा न मिलियो मिलियो छो त रोज़ी जो मसलो हो। मके में पोता हाथ ॿार सभु खजी वियो परेशान त पंधु करे हलियाऊं ॾाढी बि बीमार ॿार बि खजी वियो रोज़ी जो मसलो अलाए ॿार मिलंदो अलाए पंधु ई अजायो। हलीमा बीबी मुंहिंजे साईं खे सदको वञास लिकायूं थी अचे मत माउ फुरे न वञे जल्दी कर देर न कर बच्चा एड़ो बच्चो एड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। हीअं जो मुंहिंजे साईं सदको वञास के ॿाहिर कढियईं। माईअ जे मुड़ुस हारस जो वाद पढ़जी वियो चई जल्दी कर अॻियां हारस वेठो पोयां साईं बीबी हलीमा मुंहिंजे साईं खे विच में विहारे ॾाढी हले ई कोन लॻी करे ॾाढे जॻह बीठी थियो तई मुंहिंजी बीमारी दूर थी वई मुंहिंजी जॻवालू वलू अथरी वई। हुज़ूर खे साम्हूं करे चवे थी हेड़ो शहज़ादो हेड़ो सोढ़ो मिलियो तूं हलण खां इनकार थी करे। अचे तो ॿियो रिवायात में ॾाढीअ जे अखियुनि मां बि पाणी वगी वियो ॾाढी बि इशारो पई करे हलीमा हा मां कीअं हलां मुंहिंजो साईं अञा अम्मा जे पेट में हुयो। अम्मा आमना जे अॻियां बकरियूं कोन हलंदियूं हुयूं पोयां ईंदियूं हुयूं। सदको वञा तुंहिंजे मोजज़नि मुबारकनि तां। हलीमा बीबी अम्मा आमना हीअं चबर ते चढ़े त पत्थर नरम थी वञनि। सदको वञाए तुंहिंजे मोजज़नि जे मथां मुंहिंजे साईं जी अमल जॾहिं खूह ते वञी करे डोल में हथ विझंदी पाणी निकिरी आमना बीबीअ जे कदमनि में पवंदो हो। सदको वञा मुंहिंजा साईं इहो बि तुंहिंजो मौजज़ो। अम्मा आमना फरमाए थी मां वञा त मूंखे मुबारकूं मिलंदियूं हो। अम्मा फरमाए थी मां वञा वण बि छांव कंदा
हैरान थींदी हुयमि त ककर बि साव कंदा हुआ ओ कराईंदा त मुस्के अंबर खां वधीक खुशबू अमा हमामना फरमाए थी जिस्म में पगर अचे त पगर में खुशबू मुड़स खे चई सॼो राज़ बचे में पोयां थी मां क्यों हलीमा बीवी अॻियां वेठी मौलाना अशरफ अली थानवी जो बनी मुझे साईं जी बचपन लिखी अचो अरे उहे ॿिया अथव जेके मदीने जे मीर जे लाइ चवंदा आहिनि त मरी वियो ख़तम थी वियो उहे ॻोल्ह त ॿिया अथई देवबंदी न ॾेर वारा अहिड़ा न रेर वारे जो एड़ो अकीदो नागे अमरोट वारे जो एड़ो अकीदो नागे असां जो बंदे जो एड़ो अकीदो नागे खुदा जी ज़ात जो कसम तवज्जो कयो हाय मुझे साईं सा जने अग्या बेटा तडाची चयो हलीमा माके लखन न हण जाए मुजू बीमारियों भी दूर थी वई और वञाए रहमत वारा और वञाए सोना रब कुरान में तुझी रहमत जो ऐलान करे छड़ियो अल्लाह अल्लाह घड़ी करते वारो अली दोस्त जे दावत अचण वारो अवां सब ॾाढा सुभान अल्लाह जो त मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाई त वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो रहमत वारो तेज यूं मायूं भी चवन अली टोका भी कर अली हलीमा अधमा मोटी आई दब हलीमा मां रात दादू होस दादू 3 बजे सुतो है ॾींहं जो ॾींहुं निंड न कई महिमान बि अचनि था कलाक ॿ राति वारी निंड त माशाअल्लाह सुभाणे वरी मूंखे वञिणो आहे हैदराबाद बेजारे कराची तवज्जो मुआ मारिया हथ कढे अभी जूं ते वेठो आ घेरा चो सुभान अल्लाह ये भल्लो हलाइंदो आहे इजाज़ ई को सोणो जाते हूंदो न उते मां खुली पवंदो छोरो ॾिजे तो सड़ी न वञे हली दो पैसा ई न ॾींदो रात अहिड़ो नेड़ में लॻो बस हीअं कई वेठो आहे मां चयो मां छा कयां हुया लेगारी ते रुपयो न ॾींदासीं मां चयो ॾियोसि तवज्जो आहे जागो था मूंखे जवाब ॾीजांइ ॾाढानी ने जेको सवाल कयईं जवाब ॾाढानी ने हा वाह तो कर तू ॾाढानी ने न चङो तकल में ॾाढानी त मखे वॾी या आंख वॾी न किली पोड़नी न तकल में न ख़बर पई न चो सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ ओ बियूं चवंदियूं हलीमा ॾाची सौदो करे आई चई न अधमा मोटी चई न बालो न मिली चे मिलियो आहे हीअं करे हीअं जो मिठे मोहम्मद साईं के सदको वञास मथे जो कयई त 299 दाइन जा भी वात पटजी विया मौलाना चाले साहब चयो न ॾिसी महबूब आलम खे घणनि जा वात पटजी विया ॾिसी महबूब आलम के घणनि जा वात पटजी विया अरब तोड़े अजम जे सोहणनि जा वात पटजी विया सभिनी जे ॾंदे आंगियूं हा हे बार जाओ ई न एड़ो होयो ई न जिब्रील मुझे साईं ले आयो मुझे साईं जे क्या गोडा गोडे हदीस पाक में लिखल आहे जी साईं मां 1.25 लाख नबियन के ॾिठो आहे यूसुफ नबी के भी ॾिठो आहे ॾाढो सोहणो ॾाढो पर सोना जॾहिं अॼु तव्हांजे चेहरे खे ॾिसां थो न त मां थो चवां अल्लाह अहिड़ो कंहिंखे बि सोणो न कयो आहे मिठा मोहम्मद जहिड़ो तव्हांखे सोणो कयो जवाब आयो जिब्रील मां मोहम्मद जहिड़ो पैदा ई न कयो आहे त ॾिसंदे काॾो हलीमा बीबी मुझे साईं के घर खणी आई बिस्मिल्लाह करे सजे पासे वारो खीर ॾिनई पीतो पूरो थियो त वरी खबे पासे वारो खीर
न पियो पिए अब्बा पीर मुझा सोना पीर मुझा शहजादा तुझी अमड़ वॾी पारत कया हलंदे मल मुर्के आवाज आयो हलीमा बीबी असांजो नबी जमदे जामा पंहिंजो हिस्सो बि तो थई पंहिंजे भाउ जो हिस्सो छॾियो थई रबियुल अव्वल जो महीनो ॿुधावई थो त ये महीनो उहो थई जंहिंमें वो सरकार आलम सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार जेके जमन सां पंहिंजे भाउ जो हिस्सो कयूं आयो रबियुल अव्वल जो महीनो ॿुधाए थो भाउ सां न विढ़जांइ भाउ जो ख्याल कजांइ खुदा जी ज़ात जो कसम मुसलमानों कलमे वारो तवज्जो कयो अर्ज़ खणी आयो आया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो अम्मा हलीमा जे घर में ठिकर भी सोना बणजी बकरियों चरी मोटन जन्मा रोंदो हो यारे ते तवजियूं गालियूं जे करे मां वाइसो कयो हलीमा बीबी जे घर जो सजो बयानो कया त मांखे 2-3 कलाक लगी वञन इशारो दो कयो मुझे सईं जो शान फुटण जो न थई अर्ज़ कयूं वञा मां पंहिंजे मक़सद ते अचो आए मुझे सईं जी उम्र 6 साल थी अम्मा हलीमा वठी आयसि आमना बीबी तुंहिंजो पुटु घुमण जहिड़ो थियो अथई अम्मा आमना चयो मन के जल्दी कर मोहम्मद के तैयार कर सोनो तो हुयो सोने के सिंगार करण जी जरूरत कान गी सुरमो पातल हो सींद निकल गी मुझो साईं डाखा हदीस पाक में साहब दा चोन चले साईं जे चेहरे के दिसना से अन्न शम्स तजरी फी वजही हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे में जन चंद्र लगी आयो आस जो लगी आयो अखिन के दिसना से आए सोनियों अखियों हदीस मुस्कात में अहदबुल आईनैन हसनुल फम हसनुल लिहिया सोना किन मुबारक वारो सोने दाढ़ी मुबारक वारो सोने चपड़ नहीं नक मुबारक वारो आए सोनन कलन मुबारक वारो सोनी दाढ़ी मुबारक वारो सभनी माण्हुनि खां वधीक सोनो सदको वञास मदीने वारो साईं हाणे तैयार करे मुझो साईं अमर आमना उम्मे ऐमन वञने ता ख्वाजा अब्दुल मुतल्लिब मिलियो अमड़े क्या मुझा बाबा काॾे थी वञे अबा मोहम्मद के वठी वञा पंहिंजे पीर जी क़ब्र ॾेखारे अचांसि अमड़े मोहम्मद जी पारत थई आओ बाबा साईं मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां नंढड़ो हुयो में उम्र मुंहिंजी 6 साल जुल्फकार अहमद नक्शबंदी जंहिंजे हथ ते अलाए केतिरनि हज़ारनि माण्हुनि कलमो पढ़ियो रहंदो भी मदीने में आए जंग पंजाब जो पाकिस्तान जो पर सॼी जिंदगी उती मके मदीने में रहंदो ही मदीने में नबी मस्जिद जे साम्हूं खुदा जी ज़ात जो कसम मुसलमानों कलमे वारो तवज्जो कयो हुजूर फरमाए मुंहिंजी अम्मा आई बाबा साईं जे क़ब्र जे मथां बीठी अस्सलामु अलैकुम या अब्दुल्लाह ए अब्दुल्लाह मुझा सलाम कबूल कर अब्दुल्लाह ओ चयो हो त मां मोटंदुसि इंतजार कजांइ मां तुंहिंजो इंतजार कयो अब्दुल्लाह तूं मोटी न आए तुंहिंजी अमानत मुंहिंजे पेट में हुई अल्लाह तोखे पुटड़ो ॾिनो आ जंहिंजो नालो मां मोहम्मद रखियो क़ब्र मां निकिरी पंहिंजो पुटु त ॾिस मोहम्मद जूं अखियूं त ॾिस मोहम्मद जा चपड़ा त ॾिस मोहम्मद जो चेहरो त ॾिस मोहम्मद जा जुल्फ त ॾिस पंहिंजे पुट जे हलण जी लोड त ॾिस अल्लाह हाय मुझे साईं जी मिठड़ी अमड़ा आमना मां तुंहिंजे नाले मुबारक तां कुर्बान वञा और वञा हुजूर जे चपड़नि जी ऐं अखियुनि जी बि तारीफ़ करे
पर अल्लाह पाक वट लोहे महफूज में हे कुरान 1000 साल ज़मीन जे पैदा थियण खां अॻ में हुयो। रब सूरत ताहा ऐं सूरत यासीन पाण पढ़ी उन कुरान पाक जे अंदर मिठे मोहम्मद जे अकड़े जो बयान लिखी छॾियो हुयई। कपड़े जो बयान, चेहरे जो बयान, ज़बान अंबार जो बयान, सीने जो बयान, चादर अंबार जो बयान। अल्लाह अल्लाह करी करते वारो अचो त मां कुरान खां तव्हां खे पुछी ॾियां अल्लाह जा कुरान हिन कुरान खे पढ़ो। हिन कुरान में मिठे मोहम्मद जी सीरत भी लिखियल, सूरत भी लिखियल, अखियुनि जो बयान कुरान में लिखियल, नुबुवत जो बयान, रिसालत जो बयान, अखलाक जो बयान, हुस्न जो बयान, हाय मेराज जो बयान, हिजरत जो बयान। अच त कुरान खां पुछूं त कुरान मदीने जे मीर इमामुल अंबिया जे पाक अखियुनि मुबारकनि जी त तारीफ़ कर। ॿुधाए त सही रब कुरान में फरमाए थो, तवजो कजो अल्लाह अल्लाह फरमायो वला तअदु ऐनाका अन्हुम मा ज़ाग़ल बसरु वमा तग़ा। चेहरे जे लाइ फरमायो वद्दुहा वद्दुहा, वारनि जे लाइ तो चए वल्लैलि इज़ा सजा। सीने जो बयान पुछो मास फरमाई अलम नशरह लक सदरक। मोहम्मद मुस्तफा जे चपड़ जो बयान पुछो मास जवाब नहीं वलिसान व शफतैन। ज़बान जो बयान पुछो मास फरमाए त ला तुहर्रिक बिही लिसानक लिताजल बिही। आए घुमण जी तारीफ़ भई अमल करे। रब तो फरमान ला उक़सिमु बिहाज़ल बलद व आद हिल्लुम बिहाज़ल बलद। कसम मके शहर मके जो साईं तू कसम छो दो घणे मके जा। तू जो घर बैतुल्लाह न मुंहिंजा दिलबर न मुंहिंजा जानी न नबियनि जा बगदार नबी साईं छो पियो घणे। वाह अल्लाह तो फरमाए वाह बलद। मुझो जानी जो तो घुमे, मुझो मिठो मोहम्मद जो तो घुमे। सोना जंहिं शहर में तू घुमे तो उन शहर जा कसम मां कुरान में कयो हुन। हर ॼण वारीअ जो कसम उलमा लिखनि त रब फरमायो व वालिदियूं व मा वलद। सुभान अल्लाह चओ न व वालिदियूं व मा वलद व वालिदियूं व मा वलद। रब फरमाए कसम मां रब करीम के उन मां जो जंहिं मुंहिंजे मोहम्मद खे ॼणियो। नथा चओ सुभान अल्लाह। दुआ दुआ घुरा ॾाढा चओ अञा त मां वज़ो आदि शुरू न थियो थकिजी पिया हो। मानी मां बि न खाधी त मां मथां जो मुलो ट्राल थो वणे। हुजूर फरमाए मुंहिंजी अम्मा रोई। हुजूर फरमाए मुंहिंजी अम्मा रोई। नंदड़ो भॼंदो वञी अमड़ खे भाकुर पातो। अम्मा छो थी? हुजूर फरमाए मुंहिंजी अमड़ मांखे जो मुंहिंजा सोना पुट ये तुंहिंजी बाबे जी क़बर तुंहिंजो अबो ओॾहें वियो किथां कोई न मोटियो। अच त हल। आका सलाह सां फरमाए मुंहिंजी अम्मा मां हीअं चीच मां वरितोमांसि। अम्मा हले पई मां बि न हलंदे हलंदे आयसि। ॿुधो ॿुधो जल्दी तो ख़त्म आयसि। एक जाए ते मुंहिंजी मिठड़ी अमड़ वेठी सदको ओ मुंहिंजा सोना पुट सुभान अल्लाह। गुलाब खां वधीक खुशबूदार मुंहिंजा पुट, चोॾीअ जे चंड खां वधीक चिमकंद चेहरे वारा मुंहिंजा पुट सदके वेझो वेझो। हुजूर फरमायो मां अम्मा से वेझो अमड़ मूंखे भाकुर पातो। अम्मा मूंखे चुमी ॾिनी।
निरड़ते सदको नेणन ते अखिरन ते गलन ते चपड़न ते अजीब प्यार पई करे। हुजूर फरमायो मां चो मास ओ मुझी जी जल मिछली अमड़ अज प्यार जो अंदाज ॾाढो निरालो आ। अमड़ एडो प्यार शोधी करे। हुजूर फरमायो मुझी अमड़ चयो मुझा खुशबूदार पुत्र सदको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चोरियां जे चंड खां वधीक चिमकंदड़ चेहरे वारा मुझा बच प्यारो किया न चुमियो ॾिया भाकुर पाया सिक लाया ओ मुझा सोना पुत्र ओ मुझा खुशबूदार पुत्र अज भाकुर पाया केड़ी खबर मता तुझी अमल फौत मती वञई मुझा पुत्र मोकलाए न वञो। मुझे सही फरमायो मां अम्मा जो इए चयो मां भी अमल के भाकुर पातो। अम्मा मां के भई भाकुर पाए अम्मा मां के भई चुमियो दे मां अम्मा के भी चुमियो ॾिया। चुमियो ॾींदे ॾींदे मुझी अमल फौत थी वई। हुजूर फरमायो ओ लोगो ओ लोगो ओ लोगो अम्मा मुझी नंढड़े होंदे जंग बयाबान में छॾे वई। हुजूर फरमायो मुझी मिठड़ी जी जलम मड़े अम्मा अज मांखे छड़ियो थी वञे उम्र त मुझी नंढड़ी अम्मा बयाबान जंगल में अम्मा मामा के वञा अम्मा ॾाॾे खे चई आई मां मोहम्मद के मोटाई दसे उतन मुझी अमल मां अकेलो न वेंदो मां अजीब मंज़र हो सदको वञास मुझो साईं रोअन पिया। हुजूर फरमायो लोगो अबो ॾिठमी कोन 6 साल मुझी अमड़ मुख मोकलाए वई ॾाॾे पालियो 8 साल उम्र थी मुझो ॾाॾो अब्दुल मुतल्लिब फौत थियो। मूंखे पंहिंजे चाचे अबू तालिब पालियो मां वॾड़ो थियुसि मां गार में रब जो ज़िक्र कंदो हुयुसि उते जिब्रील लही आयो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम। ओ मोहम्मद अल्लाह जो नालो वठी कुरान पढ़। हुजूर फरमायो मां मोहम्मद मुस्तफा वनी निंड गई वरी जिब्रील आयो या अय्युहल मुद्दस्सिर कुम फाउज़िर व रब्बक फकब्बिर। ओ कंबल पाए करे सुमण वारा मुझा सोना कुम उत व अंज़िर माण्हू के ड्रेजर व रब्बक फकब्बिर न पंहिंजे रब जे वॾाई जा नारा खणो। हुजूर फरमाया वरी कुरान लगी आयो उतल मा ऊहिया इलैक मिनल किताब। ओ मुझा मोहम्मद मां कुरान नाज़िल तो क्या इने के पढ़ इन्हनि के भी चओ पढ़नि। हुजूर फरमायो मां नुबुवत जो ऐलान कयो आए माण्हू मांखे नुबुवत जे ऐलान खां बाद में चरियो चवण लगा शाइर मजनून चरियो सब मानू आया मुझे चाचे अबू तालिब के चवण लगा भाडरे के समझ पैसा चवे त ॾियोस सोनी माई चे त परणायोस सरदारी जी जरूरत त पग बधायोस। मुझे मिठे मोहम्मद फरमायो न मुझा चाचा न सरदारी जी जरूरत न पैसे जी न मायने जी मां रब जी तौहीद बयान कंदुस वडेरा कावड़ जियो अल्लाह गल रब फरमाए मुझा दिल भर मक्के वारन के जवाब दे वा बहादुर नबी वा दिलेर नबी मुझो मोहम्मद सभनी बहादुरन जो सरदार दिलेरन जो सरदार सोहणन जो सरदार सखीन जो सरदार
बरतर, अखलाक में आला, इल्म में आला, हुस्न में आला, जमाल में आला, गली करते वारो अल्लाह जो नालो थो बाकी 15 मिनट दियो पो मां दुआ तो घरा मुझे मिठे मोहम्मद जो शान बुध ईमान वदंदी अल्लाह अल्लाह हुजूर फरमा मक्के वारो वडेरा काउड़ जियो सरदार काउड़ जियो हुजूर फरमा मक्के वारो हाय काउड़ जी वञो तहांजी मां के परवाह ना गे मां टजण वारो ना आया रब फरमाए मुंहिंजा दिल भर चवेन कुरान लही आयो मोहम्मद मुस्तफा छा चयो इहा ॻाल्हि इन कुरान शरीफ में लिखियल अथव गली कटे वारो अली दोस्त जे दावत जे अचण वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ो फरमाए त फकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्लाहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो मक्को मदीनो ॾिसी मूंखे बि 6 साल थिया आहिनि मां कोन इंशाअल्लाह देर न थींदी बीहंदसि मूंखे हुब ॾाढी मूंखे मदीने जे मीर जे रोज़े ॾिसण जो शौक़ु वॾो कॾहिं कॾहिं निंड में बि मदीनो घुमंदा आहियूं महबूबन करीमन जे मथां मां दुरूद घणो पढ़ंदो आहियां उहो ॾींहुं परे न आहे जो मिठे मोहम्मद जे रोज़े जी वरी ज़ियारत कराईंदो रहंदो ॾाढा नथा चओ होरियां था चओ कावड़जी वञो मक्के वारो मूंखे तव्हांजी परवाह न आहे मां मोहम्मद जे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी हुज़ूर फरमायो माण्हू मुंहिंजो नालो तॾहिं घटि पिया वठनि मुंहिंजो चाचो अबू तालिब मदीने जे मीर जो चाचो मुझे मौला अली जो बाबू हो केड़ो मौला अली केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली सुभान अल्लाह मौलूदे काबा जंहिंजी विलादत काबे में आ शहादत मस्जिद में आ अली अलिया शेरे जलिया हक जो वलीय जेके पालियो मदीने जे मीर पढ़ाए सो मदीने जे मीर वडो थियो सॾे करे फरमायो ऐ नाली मुंहिंजो अली किथे साहबी ते या रसूल अल्लाह हाणे ॾिसी अली मस्जिद में हुयो मदीने जे मीर इमाम उल अंबिया फरमायो अची अचोसि मुंहिंजो अली मस्जिद में हो मुंहिंजो अली 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारण वारो मुंहिंजो अली कुरान जो हाफिज़ मुंहिंजो अली पटके वारो मुंहिंजो अली दाढ़ीअ वारो मुंहिंजो मुर्शिद अली हाजी मुंहिंजो अली गाज़ी मुंहिंजो अली मुंहिंजो मुर्शिद अली अली अलिया शेर जलिया हक जो वलिया हैदरा शेर बबरा फाते खैबर जेको न मने बेखबर मदीने जे मीर फरमायो अल कुरान माली जाने मुझो कुरान अली ओडया चो अली कुरान सा कुरान चो त अली असा असा नारा हणदाऊं चमन चमन गली गली ता हैदरी न आयो छा होरियां था चो मां खबर हुई गली करते वाला सब हैदरी हैं चो चमन चमन गली गली नारो हणेंदर माण्हू चवंदा आहिनि मोला अली खे न मञींदा चवंदा न अलीअ खे न मञींदा अरे मौला अलीअ खे न मञींदासीं अकुला अली वलियनि जो सरदार छो न उन अलीअ खे मञूं जेके मदीने जे मीर सॾे पंहिंजी नियाणी ॾी चओ न सुभान अल्लाह
असां के वरी बिसी नारण परे को ओ वंजई तो मुल्लू माके एकड़ो चंदो मुला अली अली कर त भांडो ठरे माके चंदो मचो चलो भांडो न जे चोटी कांडी वाण जे चोटी तई मुजो अली जी मोहब्बत सा सजो जिस्म भरियल अली जी मुझा साईं अली तो सा हदीस तो बड़ा तर्जुमो तो क्या अली तो सा मोमिन मोहब्बत कंदो आ तो सा बुग़्ज़ मुनाफिक रखंदो अली सा मोहब्बत ईमान आ अरे जंजी अली सा मोहब्बत न मोमिन न थव माके अल्लाह जी ज़ात जो कसम अली मां चवंदो आहियां जेको मौला अलीअ खे न मञे ते लख लानत जेको मौला अलीअ वारा कम न करे उन ते 2 लख लानत इते चुप थी वियो सब बाबा चंगा भला असांखे चवंदा अली न जो तो नबी से के न था मञनि अकुला मोहम्मद मुस्तफा के न मञो ये दाढ़ी मदीने जी अरे नबी के न मञीदासे जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं मदीने जे मीर संभाल आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुझे अली के पाजी न्याणी सदे करे दिनी जंहिंजो निकाह मदीने जे मीर पाण पढ़ियो जंहिंजे निकाह जा शाहिद अबू बकर ऐं उमर छो न मां उन अलीअ सां प्यार कयां जो नबी फरमा मन कुंतु मौला फहाज़ा अली मौला मौला जी माना वेझो मौला जी माना आका मौला जी माना रहबर मौला जी माना प्यारो अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम औला मौला ये सागी गाला से मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माइल तौहीदी साहब वेठो नौजवान आलिम बिया मुफ्ती बिया साजा मुफ्ती के करीब सादड़ा खुदा जी जो कसम तवज्जो कर मदीने जे मीर इमामुल अंबिया फरमाए जो अली अली सा प्यारा मां मोहम्मद जो न सा प्यार अली शान अली मानवारो अली हाजी अली काजी अली नमाजी अली सखी तवज्जो कर अली जा बच्चा सखी इमाम हसन सखी हुसैन सखी हुसैन जो पुत्र इमाम ज़ैनुल आबिदीन सखी इमाम ज़ैनुल आबिदीन जो पुत्र इमाम मोहम्मद बाकर सखी इमाम बाकर जो पुत्र इमाम जाफर सादिक वो सखी इमाम मूसा काज़िब इमाम अली रजा इमाम अली नकी इमाम अली तकी हसन अस्करी कहीं 4 खया कहीं 5 खया कहीं 12 खया कहीं 14 खया ऐसा चैन के पंचन के 14 के खुदा जी ज़ात जो कसम प्यार कंदा हो मनीदा हो असा मोहम्मद मुस्तफा जे सहाबा सा भी प्यार कंदा हो हिक के सहाबा त जो भी अहल बैत जैसे सैयदन के न मनीदा सैयदन चलिया हज़रत सिंह बेर वाला मुजा सिंह मुर्शिद करीम रहमतुल्लाह अलैह खुदा जो कसम सैयद जी एडी इज्जत कंदा हा जो सैयद उथी ईंदो हो न उथी भी उन सां भाकुर पाए उनके पंहिंजे पासे मथन को विहारींदा हा पंहिंजी चादर विछारींदा चवंदा बाबा तू सैयद हो असां सैयदन जा नौकर असां सैयदन जा गुलाम असां अॼु कंहिं बि सैयद खे न चयो त पंहिंजो शुजरो ॿुधो न चए छो त घणा नाले जा भी आहिनि पर असां चवंदो मता नाले वारनि में को सैयद सचो अची वञे सुजरो मदीने जे मीर सां मिले वो क़यामत जे ॾींहुं जो असांखो मलाइका पुछनि वो हिकिड़ो माण्हू हुयो हिकिड़े सैयद खे चईं सुजरो पंहिंजो ॿुधा सैयद त हुनखे सुजरो ॿुधायो पोइ जॾहिं चयो मां ॾिसां थो मरी वियो आहियां त पोइ मलाइका मूंखे चवनि था काले तो वने जी मां वञा थो नबी साईं जो उम्मती हां मांखे जन्नत में छॾियो त मलाइका जो मोट पोइ असां तोखे न छॾींदासीं तूं नबी जी उम्मत जो शुजरो ॿुधा उम्मतियां ॿुधा असां उन्हनि सैयदनि जा गुलाम हो
जेके सैयद हिन कुरान सां फिट अचनि अल कुरान मा अली कुरान अली सां अली कुरान सां सैयद कुरान खां ॿाहिरि न वेंदो असां उन्हनि सैयदनि जा जूता खणी करे देवबंदी पंहिंजे मथे ते रखी करे घुमण जे लाइ तयार हो जेको सैयद हिन कुरान सां फिट सैयदनि खे न मञींदा अकुला के पीरन खे नथा मञनि छो न मञींदासीं पीरन खे अकुला वली पीर फकीर सब असांजा साईं हन मुर्शिद हन कलंदर असांजो साईं भेटाई असांजो साईं पीरन जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शेख यजदानी वलियन जो वली असां उन जा गुलाम असां आहियूं कादरी बेर वारा जिक्र ही कादरी दींदा हन अल्लाह सां वञो ता मुझे साईं अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी सैयद हसनी हुसैन सैयद कने बे मौके मामा तो के पीरान जो पीर सैयद अब्दुल कादिर जीलानी शुजरो बुधाया जिन अबू भी कुरान जो हाफिज 60 खत्मा रमजान में मुझो पीर अब्दुल कादिर जीलानी सैयद 61 खत्मा कढंदो हो 61 एक ॾींहं जो खत्मो ॿियो रात जो वरी ये थिया ॾींहं रात 2 खत्मा रमजान में 3 ॾींहं 60 खत्मा ऐं 61 मुसल्ले जे भी तरावीह में खत्मो कर मां उन पीरान पीर जो मुरीद हां जेको इशा जी नमाज पढ़ी जो मुसल्ले ते बीहंदो हो तो सुबह जी नमाज थी वेंदी उन वज़ू सां सुबह जी नमाज मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी पूरा 40 साल इशा जे वज़ू सां सुबह जी नमाज पढ़ी मञींदा हूं तो उन्हनि ते तरीक़े ते हल जे पीरन खे न मञींदो छो न मञींदासीं छो न मञींदा तू नमाज पाण कोन पढ़े जे पीरन खे न मञींदो पुॼे से पाण खां कोन जेका फिट सिट असांजो कन पाण ॾो असांजी वो फकीर हो कि उनखे हिकिड़े खे फकीर खे भोली ऐं बकरी वो वीचारो पिनी ईंदो हो वो रात जो गोथरी शाम जो सेरो करे रखे त गोथरी खे रखी छॾे बकरीअ खे बि छॾे भोलीअ खे भोली वरी एड़ी चंडरी जो सॼो अटो खाई भोलो बाक़ी थोरी लपो बकरीअ जे भात ते वखे छॾींदो फकीर जो थिए चई मना गोथरी मां सॼो पिनी अची कुटे बकर खे कट कटा भेणा हेड़ा तेड़ा मुंहिंजो सॼो खाई वई अटो पिनी वरी ॿी ॾींहुं महीनो थियो ॾिठी न भेणा रोज़ भेणा बकरो खाए थो अलाए केरु थो खाए निभागो वञे त करंदो ऐं वरी भोलो वञे पियो थोरो थींदो रात सुम्ही कोई जागे ॾिठाईंदो भोलो थियो वो अटो सॼो खाई बाक़ी लप सॼी बकर जे मुंहं ते मले छॾे माना वॾो निभागो आहे खाए पाण इल्ज़ाम हिन ते वो माण्हू गुस्ताखी पाण कंदा आहिनि ॾो असांजे खाते में दवा बि गुस्ताख ये कुरान मथे ते आहे जेको मदीने जी मीर जी जुती वार जो गुस्ताख आहे न वो देवबंद जी नज़र में काफ़िर कुरान मथे ते खणी जो तमाम उलमा देवबंद जो फर्द आहे नंढड़ो मोल अकुल सिको साना थियो असांजी तबियत नाहे असांजी स्टेज इहा बि इजाज़त नाहे तो स्टेज ते वेही कंहिंखे घटि वधि ॻाल्हायूं हीअ जमात घटि वधि न ॻाल्हाईंदी आदा ॻाल्हियूं न ॾिबियूं न छो मोहबत कयूं हिक ॿिए सां अहले सुन्नत वल जमात बरेलवी हज़रात बि असां जान अल्लाह जाने तो हिक ही इमाम जा पोइ लॻो हो बि हनफी असां बि हनफी वो भी इमाम अबू हनीफे जे जेको आहे सो मसलक ते असां बि उन जे मसलक ते आहियूं हो भी पीरान पीर जा मुरीद असां बि पीरान पीर जा मुरीद हो भी कलंदर जा मुरीद असां बि कलंदर साईं जा मुरीद हो भी भेटाई साईं जा मुरीद असां सभिनी जा मुरीद आहियूं थोरो घणो इख़्तिलाफ़ आहे थोरो मसला ईअं थोरो ई त स्टेज ते वेही बाहि बारियूं हे काफ़र हे हेड़ो हेड़ो न मोहब्बत आ सबनी की वायद करण जो हक आ सब कुरान बुधायो बाकी हाने हक त जेको आ हिदायत त अल्लाह जे हथ में है न रब जी मर्जी आ न जेके जाने मोकले गारियूं न ॾिबियूं आहिनि असां गारियूं न ॾिनियूं आहिनि न ॾींदासीं असांखे पंहिंजे उलमा जी मनो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कयो यो खुदा जो कसम कुरान में लिखियल
मदीने जे मीर सां मोहब्बत कयो कुल कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाहु व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह तो फरमाए मुझा बानो ओ मुझा हबीब करीम चाहे चवे जेकॾहिं चाहे त असां अल्लाह जा महबूब तरीन बाना बणिजी वञो रब सां था प्यार करे चवे ने फत्तबियूनी मां मोहम्मद करीम जी ताबेदारी कयो मां मोहम्मद सां मोहब्बत कयो युहिब्बुकुमुल्लाह रब तो फरमाए मां तव्हां सां मोहब्बत भी कंदुमि व यगफिर लकुम ज़ुनूबकुम रब तव्हांजा गुनाह बख़्शे तव्हांजे लाइ जन्नत जो ऐलान कंदुसि। अल्लाह भी पांजी मोहब्बत जो हुजूर जी मोहब्बत सां मुझे मोहम्मद सां अज वादे को मदीने जे मीर सां मोहब्बत कभी नथा ॻाल्हायो। असां पीरन के फकीरन के बुजुर्गन के वलीन के इमामन के मनी न पर चवंदा इहो आहियूं इन क़ुरान चओ त घुरो हिकु रब पिना दर न पिन पिन दे पूरी न पवई उहो दर पिन जेको ॾेई न पचारई। मां नथो चवां मौलाना इस्माइल तौहीदी नथो चए केस करणो अथई त वञी भिटाईअ ते करे साम्हूं परे हुआ उहो चए थो पिना दर न पिन पिन दे पूरी न पवई माना हुते 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 वञ वञ उहो दर पिन जेको ॾेई न पचारई। गड़ी कटे वारो तव्हांखे कॾहिं अलाह मेणो न ॾिनो निमाज़ नथा पढ़ो रोज़ा नथा रखो मानी न खाओ ॾंडो ॾाढी नथा रखो मुंहिंजे महबूब जो सुन त खीरु न ॾींदोमांव असांखे पिन जो खीरु मिले तव्हांखे ॼमियूं ॾिनी असां ईअं पीरान कलंदर ईअं चओ जे भाई जोगी जा करड़ी खणी न रुल वेड़े वे वजूद खे एकड़े जो हुल अरे तूं पाण अमल छो तो पिनी पेना गन पिनजे कंहिंखां ॻाल्हायो न था घुर्जे कंहिंखां उन सां घुरो उन ॾे अचो मदीने जे मीर सां प्यार कयो। अल्लाह ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे रब बि चओ त मुंहिंजे मोहम्मद सां मोहब्बत कंदो मां तव्हां सां मोहब्बत कंदुमि। क़यामत जे ॾिहाड़े नबी चवंदा मोटो मोटो हेॾे काॾे था अचो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मदीने जो मीर परे खां सुञाणे चवंदो हेॾे अचो छो त निमाज़ जो नूर चेहरे में चमकंदो सुञाणे सदको वञासीं तव्हां असांखे हाउज़ कौसर मां सोन जी प्याली भरे करे प्यारींदो हिकिड़ी प्याली मदीने जे मीर जे पाक हथल मुबारक जी नसीब थी वञे न 50,000 साल बीठो हुजो उंज न लगदी उंज छो लगे उन प्यालीअ खे त हथ मदीने जे मीर जा लगदा न। प्यालियूं भरे ॾियण वारो अबू बकर उमर उस्मान अली हूंदा अकुल सिखो अबू बकर उमर अज भी वञो त मोहम्मद सां गॾु रोज़े में सुता पिया अबू बकर उमर करचा नाहिन दुनिया नाहिन गोरी नाहिन चन्ना नाहिन नबी कौम जा हन अबू बकर उमर सदको वञास मिठे मोहम्मद जे घर जा भातियन मदीने जे मीर जा सौरा बन्याणा हन हिकु सालो आहे एड़ा हुजन हा त अल्लाह मोहम्मद सां गॾु न सुमारे हा अचो ओ अल सुन्नत वल जमात वारा मुंहिंजा भाइरो तव्हां अचो ओ बिरवली हज़रात अचो त गॾिजी कादियाननि खे मोछड़ा हणी हिन मुल्क मां भॼूं जेके चवनि था त मोहम्मद आख़िरी नबी न आहे असांजो ग़ुलाम अहमद बि नबी आहे फिलाणो बि नबी आहे नबी फरमाया ख़बरदार अन ख़ातमुन नबीयीन ला नबी बादी ऐं आख़िरी नबी आहियां मूंखां बाद कोई नबी न ईंदो मूंखां बाद हिकिड़ा कूड़ा 30 दज्जाल ईंदा सलासून कज़ाबून दज्जालून पाण फरमाए कूड़ा होंदा दज्जाल होंदा मां मोहम्मद मुस्तफा क़यामत ताईं नबी हां ओलह वारन जो नबी मोहम्मद ओभर वारन जो नबी मोहम्मद आसमान वारन जो नबी मोहम्मद जमीन वारन जो नबी मोहम्मद अखलाक में आला इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला मोहम्मद आला मोहम्मद जो मक्को आला मदीनो आला अबू बकर आला उमर आला
उस्मान आला, अली आला, नबी जो बीबियों आला, न्याणियों आला, अम्मा फातिमा आला, अली आला, हसन आला, हुसैन आला, मोहम्मद पाना आला। अल्लाह फरमा वरफअना 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 लका जिक्रक। महबूबा जाते मुंहिंजो ज़िक्र आ उते तुंहिंजो ज़िक्र आ, जिते मुंहिंजो यादगीरो उते तुंहिंजो यादगीरो। पंहिंजे नाले सां गॾु तुंहिंजो नालो मिलायूं कलमे में, अज़ा में, तकबीर में, निकाह जे खुतबे में। असां देवबंदी जो अकीदो आहे जिथे ख़ुदा जी ख़ुदाई आहे, सदको वञा मिठे मोहम्मद जी उते मुस्तफ़ाई आहे। अल्लाह का बाद शान मदीने जी मीर जो अचो तो गलजी इन कादियन कुत्तन के भजायूं, मोचड़न के हनो। पाकिस्तान जो मतलब ला इलाहा इल्लल्लाह मक़सद मोहम्मद रसूलुल्लाह। ही हिकड़ो पाक सरज़मीन असां के ॾिनो वियो त हिते मोहम्मद मुस्तफ़ा जो निज़ाम हलंदो, हिते नबी जो कानून हलंदो। कादियानी काॾों आयो, उतां जे पीउ जो मुल्क आहे। पाकिस्तान जे कानून में कादियानी काफ़िर, मस्जिद ठाहिण जो हक़ न अथनि, तबलीग करण जो हक़ न अथनि। अचो त उन्हनि खे जेके असांजे बचनि खे पिया ख़राब कनि। स्कूलनि में अहिड़ा मास्टर बि छॾिया अथनि जेके कादियान जे दीन जी तालीम था ॾियनि। अखियूं पटियो ओ अहले सुन्नत वल जमाअत सलाइन और मुंहिंजा भाइर अचो गॾु थियो। मुल्क में अमन अमान न आहे, बेरोज़गारी ख़तम आहे, माण्हू रोडनि ते घुमण जे लाइ वीचारा मजबूर आहिनि। रोज़ क़त्ल और गारत। अल्लामा राशिद महमूद 14 सितंबर खां वठी करे अमन मार्च कारवाई शुरू कई आहे। इतां हलियो आहे कश्मीर खां कंदकोट, कंदकोट खां थींदो शिकारपुर, सखर, सखर में राज रही, वरी उन जो काफ़िलो हले थो। ख़ुदा जी ज़ात जो कसम हलिया नौशर और फिरोज रात नवाब शाह में हा, अॼु वरी हलिया आहिनि जेको आहे सो राति हैदराबाद में आहे, सुभाणे ठटे खां बाद में वञी कराची में वज़ीर आला हाउस जे अॻियां वञी करे पुरमन इhtजाज कंदासीं त असांखे ॿियो कुझु न खपे, असांखे अमन बि खपे ऐं बेरोज़गारी ख़तम कयो। हर शइ जेको आहे सो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे सस्ती कयो ताकि ग़रीबनि मिस्किननि खे को खाइण जे लाइ कुझु कोन्हे को। ग़रीब मिस्किन वीचारा परेशान वेठा आहिनि। दोस्तो अचो इन्हनि आलिमनि जो साथ ॾियो, सॼो फिरके वारियत खे अचो त गॾिजी सजी इन्हनि खे मोचड़ा हणो। मौलाना क़ाइद मिलत इस्लामी मौलाना फज़ल रहमान कराची था अचनि 18 जेको आहे सितंबर ते वज़ीर आला हाउस जे अॻियां असांजो धरणो आहे। मां पाण वेंदुसि सुभाणे इंशाअल्लाह, उते वञी करे असां चवंदासीं असांखे अमन खपे, बेरोज़गारी ख़तम कयो। हाय आलिम त कोशिश कनि था, अचो। बाक़ी पुरानियूं ॻाल्हियूं अञा हिनखे नथो वञे, हिनखे नथो वञे। हे क़ुर मां देवबंदियुनि जो तर्जुमान आहे, हथ में खणी चवनि था असां पीरनि खे, फ़क़ीरनि खे, बुज़ुर्गनि खे, वलियनि खे, इमामनि खे मञींदा सभ खे हूं, पर ॾुख ऐं सुख में हिन क़ुर जो घुरंदा आहिनि रब। अचो उलमा जो साथ अचो। ओ दोस्तो ॾाढी मुल्क में बदअमनी थी पई आहे, ॾाढी। छोकिरो अॼु आयो हिकिड़ो मुंहिंजो माइट, मुंहिंजो भाइटियो हो, आयो मूंसां मिलण। मां चयोमांसि किथे हूंदो आहे? भाइटियो भाउ जो पुटु। चई ईरान हो। अरे ईरान भला घणो ॾींदा अथई? कपिड़ा सिबंदो। चई पाकिस्तान जा 500 ॾींदा आहिनि। मतलब उतां जा घणा? चई 2 लख। चई 2 लख। मारे जो ख़र्ची न मां चयो वठो भला 2 लख ॾियां तो ईरान जा। मां चयो ते मानी घणे मिलंदी आहे? चए तो 10,000 में हेतिरी मानी मिलंदी में अलाए 10 ॿुधाई अलाए 30 35 मानियूं 10,000 माना उतां जा 10,000 त असांजा जॾहिं असांजा 500 तो तुंहिंजा 2 लख था थियनि। एॾो ईरान मुल्क पैसे में कम तो बि हर शइ उतां जी भली, उतां जा माण्हू सुखिया। असांजो पाकिस्तान बणा माण्हू पोख त फुटी पए, ज़मीनूं भलियूं, असांखे तेल मिलियल आहे, असांखे गैस मिलियल आहे, खाई आहे सिंध खे इहे वागूं। अचो हिन आलिमनि सां गॾिजी करे हिन वागुनि जे वात मां सिंध खे ॿाहिरि कढियूं। उलमा जो साथ ॾींदो नथा ॻाल्हायो? उलमा जो साथ ॾींदो सिंध खे वागुनि जे वात मां कढण जे लाइ? अल्लामा राशिद महमूद जो साथ ॾियो। भली कहिड़ी बि जमात कीअं आहे सिंध जे
हुकूक जे हासिलात लाइ खुदा जो कसम पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ अल्लाह मां राशिद महमूद जो साथ ॾियो। मां दुआ थो कयां अल्लाह ताला असांजे जेको आहे भाउ अली दोस्त साहब जे महिनत खे क़बूल फरमाए छॾियो। फिरके वारियत खे मुंहिंजा अदा अचो मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत खे अपनायो, मदीने जे मीर सां प्यार कयो। मां यार वरी बि बाहूं ॿधी चवां थो त मोहम्मद जे प्यार खां सवाइ जन्नत न मिलंदव। सहाबा अहल सां प्यार कयो, सैयदनि जी इज़त कयो, उलमा जो सां मोहब्बत कयो। मां दुआ थो कयां अल्लाह ताला मुंहिंजा लफ़्ज़ क़बूल